असला सां गॾु शरीक गुफ्तगू आहिनि साईं नेमत खड़ो साहब, एडिटर रोज़ानी कोशिश जा सीनियर सहाफ़ी तज़िया निगार साईं ख़ुर्शीद अब्बासी साहब, उहे पाण सां गॾु मौजूदु आहिनि प्रोग्राम में। मुख़्तलिफ़ सहाफ़ी दोस्तनि सां पिणु असां गुफ्तगू कंदासीं। सूरत हाल उहा ई आहे, हिकु तरफ़ इमरान ख़ान साहब जो लॉन्ग मार्च आहे, ॿिए तरफ़ जेके आहे असां अहम तरीन प्रेस कॉन्फ्रेंसूं आहिनि ऐं उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस में अहम तरीन सुवाल उथारिया विया आहिनि। सवालनि जा जवाब ख़ान साहब इहो चई न पियो ॾिए त मूंखे मुल्क जो ख़्यालु आहे, इन करे ख़ासि तौर ते DGISI जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई त उनजे सवाल जो जेको जवाबु आहे उहो फ़िलहालु न ॾींदुसि, छाकाणि मुल्क जवाबु वधीक सोचां पियो। ख़ान साहब हिन वक़्तु जेको आहे उहो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां लॉन्ग मार्च वठी लाहौर शहर जे अंदरि घुमी रहियो आहे ऐं उनजो लाज़मी जेको हुन चयो आहे त हुननि जो जेका मंज़िल आहे उहा इस्लामाबाद आहे ऐं मक़सदु हुननि जो आहे नई इलेक्शन जी तारीख़ वठणु। ॻाल्हियूं सिंपल कनि पिया, पर हुनजे पोयां हुन पस मंज़र में मुल्क जो जेका सियासत आहे हुनजा जेके असरात आहिनि उहे छा आहिनि, हिन ते असां गुफ़्तगू कंदासीं। नवाज़ साहब, तव्हां खां शुरू था कयूं। ख़ान साहब 2 ॾींहंनि खां लॉन्ग मार्च वठी लाहौर में घुमे पियो, इस्लामाबाद वञे पियो, चए पियो मां इलेक्शन जी तारीख़ वठणु अचां पियो, मूंखे इलेक्शन जी तारीख़ ॾियो त को मसइलो न आहे। बाक़ी थैंक यू सो मच प्रोग्राम में सॾाइण लाइ। ऐं ॾिठो वञे त जेको बज़ाहिर आहे इमरान ख़ान जो मुतालबो उहो को अहिड़ो अछंभे वारो छिरकाईंदड़ कोन्हे, हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे त भई नई इलेक्शन जी तारीख़ ॾियो। उहो इन करे जाइज़ इन जे करे चवां पियो त भई जेका जहिड़े नमूने सां बेइतमादी रिथ आई ऐं इमरान ख़ान खे हटायो वियो, उहो हो त हिकिड़ो लीगल ऐं कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस हो, इहो अपोज़िशन जो राइट हो। पर जहिड़े नमूने मेंबरनि जी ख़रीदो फ़रोख़्त थी, अठ ऐं चठ हली, सभु शइ हली, ऐं जहिड़े नमूने हटायो वियो हिनखे, या अमरीकी साज़िश जी जेका ॻाल्हि करे पियो, जेका बि फिनामिना हुई उन में जहिड़े नमूने हिनखे हटायो वियो त उहो जाइज़ तरीक़ो हो। पर जेकॾहिं हिनखे 5 साल पूरा ॾिना वञनि हा त वधीक बहितर हो, छो त पाण पोइ ते ॾिसंदासीं त उनखां अॻु में मुस्लिम लीग नून जहिड़ा तहिड़ा 5 साल पूरा कया हुआ, नवाज़ शरीफ़ खे हटायो वियो, वरी शाहिद खाकान अची वियो। उनखां अॻु में हिकिड़ी जो पीपल्स पार्टी जेका हुकूमत आई बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ, क़तल खां पोइ, त यूसुफ रज़ा गिलानी खे हटायो वियो, वरी राजा परवेज़ अशरफ आयो, त पार्टी पंहिंजी हुकूमत पूरी कई, पीपल्स पार्टी पंहिंजा 5 साल पूरा कया, PMLN पंहिंजा 5 साल पूरा कया, पर हिननि खे पूरा न करणु ॾिना विया। हाणे उन में हिन जो पंहिंजो किरदारु बि आहे, पंहिंजो तरीक़ेकार बि आहे, ऐं मुल्की सतह जा मामला जेके आहिनि या पंहिंजो रीजनल जेके इलाइक़ी सतह जा मामला आहिनि ऐं इंटरनेशनल जेके मामला आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जे अगेंस्ट थींदा विया ऐं पोइ हिनखे हटायो वियो। त उनखां पोइ हाणे अचूं था आम तरीन ॻाल्हि ते, त उनखां पोइ इत्तेहादी हुकूमत जंहिं बुनियाद ते इमरान ख़ान खे हटायो हो त भई महांगाई मार्च कया विया हुआ ऐं पंहिंजो बेड गवर्नेंस हुई ऐं रूल ऑफ लॉ न हो, कानून जी हुक्मरानी न हुई, आइन जी पासदारी न हुई, हमरा जेको आहे ख्वाबनि में उॾामण वारो हो ऐं बादशाहत ॾांहुं वधी रहियो हो, फ़ैसिला जेके हुआ हिकिड़ो ईगो हो ऐं अपोज़िशन खे गार गंद वारी लैंग्वेज हुई। त उन में पंहिंजो जेकी ही वाइदा खणी आया हुआ कोलिशन गवर्नमेंट, पीपल्स पार्टी, PMLN, JUI ऐं सभु जेके 9-10 पार्टियूं जेकी बि आहिनि, इन्हनि आवाम सां हशर करे छॾियो। इन्हनि महांगाई माना एतिरी त वधाई जो इमरान ख़ान पंहिंजे 3.5 सालनि में न वधाई हुई। उनखां पोइ नेब कानून में तरमीमूं करे नेब खे जेको आहे पंहिंजो हिकिड़ो पुलिस चौकी में तब्दील कयो वियो। उनखां पोइ FI में जेके ट्रांसफर ऐं पोस्टिंग थियूं ऐं माण्हुनि खे जेको रिलीफ ॾिनो वियो, हिकिड़ो नओं NRO ॾिनो वियो। उन ते ख़ुदि सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट क्वेश्चन्स उथारिया, सुप्रीम कोर्ट क्वेश्चन्स उथारिया। त मुस्तफ़ा चवण जो मक़सदु त इत्तेहादी हुकूमत जी आवाम में, इत्तेहादी हुकूमत पंहिंजे वाइदनि ते पूरी कोन लथी ऐं तमामु जल्द हिकिड़ो भेरो 30 रुपया पेट्रोल महांगो, ॿियो भेरो 30 रुपया पेट्रोल महांगो, टियों भेरो 30 रुपया पेट्रोल महांगो, डीज़ल टियों भेरो 59 रुपया महांगो ऐं उनखां पोइ बि महांगो, डॉलर जो वधी वञणु, रुपए जो वैल्यू किरणु, ॿियो मईशत माना मुल्की सतह जी मईशत इंटरनेशनली जेको IMF जे पेरनि ते किरी पवणु, 1 अरब 16 करोड़ डॉलरनि लाइ। त मईशत खे मज़बूत करणु, महांगाईअ खे रोकणु ऐं रूल ऑफ लॉ आणणु ऐं माण्हुनि खे खंभे गुम करणु, हिकिड़ो वाइदो इहो बि हो मुस्तफ़ा साईं त माण्हुनि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो बंदि कयो वेंदो ऐं मिसिंग पर्सन्स आज़ादु कराए, थियो त कुझु बि कोन। त क्रेडिबिलिटी न रही। उनखां पोइ क्रेडिबिलिटी न रही। न निकितो आहे न, ख़ान साहब इन लाइ त निकितो ई न आहे न, हो चयो त इलेक्शन जी तारीख़ ॾियो। हा, मां नंढी हिकिड़ी ॻाल्हि करे वठां त क्रेडिबिलिटी हिन जी न रही। त हाणे नयूं चूंडूं, मतिलबु ही नयूं चूंडूं थियणु घुरिजनि, इहो कोई अहिड़ो मामिलो न आहे। उहो इमरान ख़ान जो मुतालबो आई थिंक एॾो ख़राबु कोन्हे ऐं हुननि खे हुकूमत खे ऐलान करणु घुरिजे। पर बदकिस्मतीअ सां हिते जेको बि ईंदो आहे उहो कुर्सी सां चंबड़ी पवंदो आहे। इमरान ख़ान जी पंहिंजी हालत कहिड़ी हुई ऐं ॿी धुर जी जेका ॻाल्हि ॿोल थिए पई, जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन्हनि जो जेको किरदारु आहे उहे चवंदा आहिनि भई सियासत खां लाताल कयूं ऐं उन्हनि जेको ॻाल्हायो आहे त भई हाणे पंहिंजो ही असांजो
असांजो डिसीजन न आहे DGISPR जेको चयो DGISI जेको चयो हुनखे आवाम जे आॾो अचिणो पियो त हुननि चयो त भई असांजो हाणे सियासत खां को बि तालुक न आहे ऐं हीउ असांजो फ़ैसिलो रुॻो न आहे हीउ इदारे जो फ़ैसिलो आहे ऐं ईंदड़ 20 सालनि दौरान जेकी बि आर्मी चीफ हूंदा उन्हनि जो ही गजल फ़ैसिलो आहे त भई फ़ौज सियासत में मुदाख़लत न कंदी उन ते बि इमरान ख़ान ॻाल्हायो आहे ऐं माण्हू क्वेश्चन्स कनि था त तव्हांजो जेको सुवालु आहे त भई निकिरी पियो आहे बदकिस्मती इहा आहे त अनसर्टेनिटी जेका आहे गैर यकीनी वारी सूरत हाल उहा 14 अगस्त 1947 शायदि 15 अगस्त 1947 खां शुरू थी ऐं अॼु ॾींहं ताईं उहा पाण भोगियूं पिया नतीजे तौरु जेको पॉलिटिकल इस्तेहकाम आहे उहो आहे कोन ऐं इकोनॉमिकल जेको इस्तेहकाम आहे स्टेबिलिटी उहा आहे कोन पर मुल्क जा धणी ताक़तवर इदारा मुल्क जा धणी ऐं ताक़तवर इदारा चवनि था त भई कंहिंखे बि मुल्क जे इस्तेहकाम सां खेॾणु न ॾींदासीं भाईजान मुल्क में इस्तेहकाम आहे ई कोन मुल्क मुस्तहकम आहे ई कोन त खेॾनि कीअं सभु खेॾनि पिया जंहिंखे पाण गुफ़्तगू कयूं था साईं ख़ुर्शीद अबाई साहब खे हिन में शामिल कयूं था गुफ़्तगू में ख़ुर्शीद साहब तव्हां अहमद साहब जी गुफ़्तगू बि ॿुधी सवाल वरी बि उहो ई आहे त इमरान ख़ान साहब सिंपल हिकिड़ी ॻाल्हि चए पियो त बाबा इलेक्शन जी तारीख़ ॾेई छॾियो हाणे बज़ाहिर त ॾाढी सादी सिंपल ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा जेकर आहे त PDM या हुनजी तव्हां चवंदा बाबा असां ॾिसो असां जमहूरी तरीक़े सां आया आहियूं असांखे पंहिंजो टाइम था पूरो करणु ॾियो उन खां पोइ हाज़ुर इलेक्शन करायूं था पर हीउ जेको माहौल जुड़े पियो लाज़मी आहे हीउ कोई एॾो सादो ऐं सिंपल न आहे पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों दफ़ो त DGISI खे साम्हूं अची प्रेस कॉन्फ्रेंस करणी पई आहे बिल्कुलु सही था चओ पर हाणे ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी सियासत पहिरियों दफ़ो खुली असांजे साम्हूं आई आहे जेके चवंदा आहिनि ड्राइंग रूम जी सियासत फलां जी सियासत इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत इहे सॼियूं शयूं हाणे तव्हांजे आदो खिली साम्हूं अची वियूं त आहे छा हाणे मसइलो इहो आहे त इहे मूंखे रुॻो लॻे थो अनापरस्ती जो मामिलो आहे यानी इत्तेहादीन लाइ बि अञा उन्हनि बि अञा आहे हिन लाइ बि अञा आहे इमरान ख़ान लाइ बि हीअ चए थो बाबा कुझु बि थी पए इक़दार देखो इक़दार केॾी हिन मजबूरी खां पोइ छॾियो छा छा हुन में हिननि सभु दापेच खेॾिया आहिनि आख़िर ताईं ॻाल्हि इहा आहे त मुल्क मुआशी तौर ते तबाह थी चुको आहे मुल्क में महांगाई वधंदी पई वञे को कंट्रोल कोन थो करे सघे मुल्क में बेरोज़गारी वधी वई आहे हाणे हीअ का हिन में ताज़ा सूरत हाल आहे सिंध जी हालत तव्हांखे ख़बर आहे त अञा ताईं 2 महीना थिया आहिनि पाणी कोन निकितो आहे ऐं माण्हुनि जा घर जेके कचा त पहिरीं सॾ में किरिया हाणे पका घर किरंदा पिया वञनि उनखां पोइ उते तव्हांजे सरून जेके जंहिंसां घर ठहंदा उहो त किथे विझंदव आहिनि ई कोन तव्हां मथां किरी पिया आहिनि बंदि थी विया आहिनि यानी हिकिड़ी अजीब सूरत हाल थी आहे वरी इहा साॻी सूरत हाल बलूचिस्तान जी आहे वरी तव्हां ॾिसो त ख़ैबर पख्तूनख्वा में केॾो नुक़सानु थियो आहे बारिशुनि जे हवाले सां त हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि महांगाई पंहिंजी जाइ ते बेरोज़गारी पंहिंजी जाइ ते ऐं हिननि हाणे वरी वाक शुरू कई आहे वञूं था असां भई डेट वठण था वञूं ॻाल्हि इहा आहे त भई तव्हां जमहूरियत जो मतिलबु छा आहे तव्हां माण्हुनि खे फैसिलिटेट कयो माण्हुनि खे सहूलियतूं ॾियो माण्हुनि लाइ कमु कयो माण्हुनि जी ॻाल्हि कयो न सभु माण्हू जी ॻाल्हि था कनि पाण वटि त ॾिसो इमरान ख़ान साहब माण्हू जे लाइ निकिरे पियो PDM जेका उहा हुकूमत माण्हू जे लाइ वरिती आहे माण्हुनि लाइ न आहे न ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि आहे त हे आहे मां जीअं पहिरियों चयो त अनापरस्ती जो झगड़ो आहे इक़दार जी कुर्सी जे पोयों सभु पिया था भॼनि कंहिं तरीक़े सां असां पावर में अचूं पावर भई तव्हां पावर में आयो इमरान ख़ान हो न पावर में छा कयईं हीअ पहिरियों जेके वेठा हिन वक़्तु इत्तेहादी जेके तक़रीबन पीपल्स पार्टी या नून लीग हमेशह इक़दार में रहिया आहिनि जेका हिन वक़्तु मुल्क जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे हर लिहाज़ खां मुआशी तौर ते डॉलर तव्हां कब्ज़ो न करे सघिया ताईं उन ते कंट्रोल न करे सघिया तव्हां हीउ मुल्क ॿुॾो पिया सॼो महांगाई उरू थी आहे यानी सूरत हाल जेका आहे अमन मां सूरत हाल ख़राबु आहे त पाण सुबुह शाम इहा सूरत हाल बिल्कुलु तव्हां सही इंडिकेट था कयो हो चवंदा त इहे ई मसइला हल करण जे लाइ ख़ान साहब जी नज़र में इहो ज़रूरी आहे त उनखे इलेक्शन जी तारीख़ मिले ऐं हुकूमत या उनजे इत्तेहादिन चाहींदा त इहे ई अवाम जा मसइला आहिनि हल करण जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजो जेको साल 6 महीना 8 महीना जेतिरा बि आहिनि असां पूरा कयूं हीअ त अवाम जो दर्द त खायो वञे थो न ॿुधो न अर्ज़ी इहो आहे त हीअ हाणे पंहिंजी हुकूमत छॾे हाणे त थकावट कोन थी आहे हुनजी गवर्नमेंट छॾे हाणे ॿाहिरि आयो आहे पंहिंजो इमरान ख़ान साहब इहे पुराणा तजुर्बेकार वेठा आहिनि जेके बि हिन वक़्तु इत्तेहादी आहिनि तक़रीबन हाणे उन जे बावजूदि मुल्क जी सूरत हाल तब्दील छो थी थिए यानी तव्हां रुॻो इक़दार जे कुर्सी लाइ वठंदव सुबुह शाम इहे जेके असां वाक था कयूं फलाण था कयूं हीअं थो थिए हूअं थो थिए ऐं वरी लंबी 7 ॾींहंनि ताईं असां जेको आहे माना इहो पूरो जेको इस्लामाबाद लाहौर रोड बंदि हूंदो 7 ॾींहंनि ताईं इन जो छा नतीजा निकिरंदा सही आहे अच्छा नहमत उहो सिंधी में हिकिड़ी कहावत आहे त वछ जेका आहे न उहा किले ते कुॾंदी आहे ख़ान साहब हीअ अकेले सिर निकिरी पियो आहे या तव्हां मतिलबु को कुझु किथे को आसिरो आहे को धाॻो किथे ॿधल आहे छा ज़बरदस्त सवाल ऐं तव्हांजो मिसाल बि ॾाढो ज़बरदस्त आहे असल में इमरान ख़ान सां हिकिड़ी ट्रेजेडी आहे
त हू वॾो एक्सपीरियंस रखण जे बावजूदि ऐं क्रिकेट टीम जो कप्तान ऐं उहो कप्तान जंहिं वर्ल्ड कप खटियो हो मतिलबु हुनखे हिकिड़ो कैप्टन जेको रहियो आहे ऐं उनखां पोइ ही पॉलिटिक्स में आयो ऐं जहिड़े नमूने सां 20-22 साल उन में सर्व कया या ॾिना ऐं पोइ उनखां पोइ वज़ीर आज़म थियो ही माण्हू पर हिन माण्हू जी अॼु ॾींहं ताईं हिकिड़ी आहे पोज़ीशन जंहिंमें खेॾे थो त भई उहो तकड़ उजलत ऐं फ़ैसिला जेको आहे सही अंदाज़ में न करणु पाण जेकॾहिं थोरो पोइ ते हलो न मुस्तफ़ा साईं त बिल्कुलु वाज़े थी वेंदो त पेट्रोल पहिरियों भेरो इत्तादी हुकूमत पेट्रोल पहिरियों भेरो जॾहिं 30 रुपया वधायो हो त यकीन कंदा उन ई ॾींहुं उनखां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मरियम नवाज़ जो बयानु हो त भई असां अहिड़ी हुकूमत खां बहितर असां पेट्रोल महांगो कयूं बहितर असां घर वञूं ऐं शहबाज़ शरीफ़ अहिड़ो इंडिकेशन ॾिनो नवाज़ शरीफ़ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं त तव्हां जेकॾहिं पोइ ते वेंदा न त ही इतिहादी वञण वारा हुआ जेको पहिरियों लॉन्ग मार्च अञा इमरान ख़ान सिर्फ़ु चिताव ॾिनो हो उनखां अॻु में इत्तादी हुकूमत वञण वारी हुई उन्हनि जो बिस्तरो गोल करण वारा हुआ त भई बजाए जो असां पेट्रोल महांगो कयूं बिजली महांगी कयूं गैस महांगी कयूं ऐं मैनेज करे न सघूं पड़ाव नज़लो पंहिंजो पाण ते केरायूं ऐं पोइ ईंदड़ इलेक्शन में ॾिठा थियूं हाराए वञूं शिकस्त खाऊं त हू वञण वारा हुया पर पोइ इमरान ख़ान चयो त भई 20 लख माण्हू वठी ईंदुसि ऐं पोइ तव्हां ॾिठो त 20 लख माण्हू छा 10 लख माण्हू बि कोन हुआ 5 लख माण्हू बि कोन हुआ 50,000 माण्हू बि शायदि कोन हुआ जो आपारा ते वण साड़े ऐं मोटी आया नतीजे तौरु वॾा केस थिया कारवायूं थियूं ऐं पंहिंजो ही ॿी आइसोलेशन में हलिया विया पोइ वरी हिन जे ईगो जो मसइलो थी वियो त हाणे कीअं फेस कजे इवन फेस सेविंग लाइ इमरान ख़ान रस्ता ॻोल्हिया पंहिंजो पाण खे बाहि में बेइतमादी रिथ दौरान पंहिंजो पाण खे बाहि में आड़ा जे हवाले करे पोइ फेस सेविंग जा रस्ता ॻोल्हिया उनखां पोइ 20 लख माण्हू वठी इस्लामाबाद ते का करणी हुकूमत खे केराइणी इलेक्शन जी तारीख़ वठण जी ॻाल्हि करे पोइ फेस सेविंग लाइ इमरान ख़ान पंहिंजो पापड़ वेलिया ऐं हाणे वरी इमरान ख़ान जेको कयो आहे मां सम्झां थो इहो डिसीजन एॾो को सुठो कोन्हे पर जी तव्हां पुछो त भई वछ जेका तव्हां मुंहिंजे ख़्याल में फेस सेविंग चयो ख़ान साहब जो वरी मतिलबु हिकिड़ो काफ़ी मरियम नवाज़ बि ट्वीट कयो बेफेज़ ऐं मतिलबु कुझु अहिड़ा नाला मां छो तव्हां उहे पिया चओ बहरहाल फेस सेविंग पिया चओ तव्हां अच्छा फेस सेविंग मूं चयो त फेज़ याब बिलावल चयो त असां हिनखे फेज़ याब हिकु भेरो ॿीहर फेज़ याब थियणु न ॾींदासूं सो इहो इन्हनि जो आहे पंहिंजो सियासी बयान आहिनि मुस्तफ़ा हिकिड़ी आम तरीन ॻाल्हि आहे त तव्हां चयो त भई हिन जो किलो को आहे कोर्टुनि मां हिनखे तमामु वॾो रिलीफ मिलंदो रहियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट लाइ ही पाण तारीफ़ूं करे चुको आहे त न साईं पंहिंजो ज़बरदस्त फ़ैसिला ईंदा आहिनि तव्हां ॾिठो त ख़ातून जज खे धमकियूं ॾिनई ऐं पोइ कुर्सीअ खां माफ़ी वठी आयो ऐं उहा माफ़ी जेका आहे क़बूल कई वई ख़ुदि सुप्रीम कोर्ट में जेके पंहिंजो डिसीशन्स आया बेइतमादी रिथ जे हवाले सां जेका हिन एडवाइस मोकिली हुई ऐं सदर क़बूल कई असेंबलियूं टोड़ियूं वयूं आर्टिकल 6 जी ॻाल्हि कई वई अच्छा ठीकु आहे नहमत अच्छा पर हिते हिकिड़ी मज़ेदार सूरत पैदा पई थिए हिकिड़ी त प्रेस कॉन्फ्रेंस थी वई त बाबा असांजो कमु कोन्हे बाबा मतिलबु असां छॾे ॾिनो आहे सभु असांजो कमु ई न आहे पाण ॼाणो असांजो कमु न आहे असांजा नाला बि न खणो हीउ जेको किलो तव्हां ॿुधायो पिया ॾिसो इहो किलो हूअं ई चए थो असां कंहिंजा न आहियूं असांजो मतिलबु कंहिं पासे कुझु न आहे असांजो कुझु न वञे सो तव्हां चओ पिया हिते अञा ख़ान साहिब खे हिते आसिरो आहे ऐं सिर्फ़ु इन आसिरे ते ख़ान साहिब ई ॿेड़ा साड़े निकिरी पियो आहे मुंहिंजो न आहे ख़्यालु अगरि ईअं कयो त ख़ान साहिब त एतिरो जी इन जो हिकिड़ो तमामु सुठो जवाबु आहे मुस्तफ़ा साहब जॾहिं पंहिंजो को लीडर चवे न त मुझे सब पता है मैं भी जवाब दे सकता हूँ मैं भी बात कर सकता हूँ पर कौमी मफादात में चुप हूँ खामोश हूँ या मुल्क को देखकर इदारों का तकद्दुस देखकर खामोश हूँ तो मतलब किथे न किथे का ॻाल्हि ॿोल थिए पई तव्हांखे ख़बर आहे नवाज़ शरीफ़ खे जॾहिं कढियो वियो हो JIT ठही ऐं पंहिंजो 10,000 पघार पुट जे कंपनीअ मां 10,000 पघार खणण या न खणण जे चकर में जेको कढियो वियो हुनखे फारिग कयो वियो नवाज़ शरीफ़ जेका पंजाब में मूव कयो जहिड़े नमूने मूवमेंट हलाई हुई मरियम नवाज़ बि गॾु हिकिड़ो तमामु हिकिड़ो नओं सीनारियो ठहियो हो उन दौरान नवाज़ शरीफ़ आख़िर ताईं चवंदो रहियो त मूंखे मजबूर न कयो मूं वात खोलियो त घणो कुझु थी वेंदो हींअर बि इमरान ख़ान अञा बि चए थो त भई मां चुप आहियां पोइ भई एहतजाज छो पियो करीं जॾहिं तुंहिंजे अगेंस्ट ॻाल्हि जो नालो खणी ॻाए पियो वञे तोखे दीवार सां लॻाए पियो वञे ऐं तुंहिंजे पुठियां हिकिड़ी वॾी साइफ़र साज़िश आहे त पोइ तूं अञा ईअं छाजे करे पियो चईं त भई मां चुप आहियां जो इदारनि जो तक़दस मूंखे प्यारो आहे मां चुप आहियां जो मूंखे नेशनल इंट्रस्ट जेको आहे उहो अज़ीज़ आहे त जॾहिं को बि पॉलिटिशियन ईअं चवे त इट मीन्स किथे न किथे का गुंजाइश आहे त हिन जो किलो रुगो अदलिया में नज़र नथो अचे पर ॿिए हंधि बि मुस्तफ़ा साईं ॿिए हंधि बि हिन जा कुझु न कुझु के सेक्शन्स के पॉकेट्स आहिनि ख़ासि तौर ते तव्हां जेकॾहिं मिलिट्री पंहिंजो रिटायर्ड मिलिट्री ब्यूरोक्रेसी ॾिसंदासूं त उहा त सॼे जी सॼी
हिन सां गॾु आहे ठीकु ऐं आहे। ॿियूं बि इलाही सारियूं ॻाल्हियूं जेके करे ठीकु सघजनि ठीकु थियूं त हींअर हिकिड़ो चीफ साहिबु वञे पियो त ॿी फिनोमिना ठहे पई उन में इमरान ख़ान खे मुख़्तलिफ़ कॉरिडोर्स मां मुख़्तलिफ़ पॉकेट्स मां ऐं जेके ताक़तवर धुरियूं आहिनि इदारा आहिनि वास्तेदार रियासत जा जेकी बि उन्हनि मां कंहिं न कंहिं सेक्शन मां का न का अदलिया मां बि ऐं ॿियनि सेक्शन्स मां बि का न का सपोर्ट ज़रूरु हासिलु आहे ईअं सफ़ा न ठीकु आहे त कुझु बि न आहे आहे। हिकिड़ी सिचुएशन इहा आहे जेका बि बहरहाल हिकिड़ी पंहिंजो ख़ुर्शीद साहिबु सभिनी खां अहम मामिलो आहे पुरअमन सियासी मूवमेंट। ठीकु आहे, हर पॉलिटिकल पार्टी जो हक़ आहे त हू पंहिंजे मक़सद लाइ पंहिंजे काज़ लाइ जेका मूवमेंट हलाए थी हू हुनखे अॻिते वठी हले। हीअ अॼु घरू वज़ीर राणा सनावला साहिबु उन ऑडियो क्लिप लाइ अली अमीन गंडापुर साहिब जो जेको पाण बि वज़ीर आहिनि हू त बाक़ाइदे चवे पियो त हथियार आहिनि, लाइसेंस वारा आहिनि, जॻह कहिड़ी आहे, किथे वेठा हूंदो। ऐं जेको अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर हो इहे फैसल वावडा साहिबु हू त पाण बि कॾहिं कॾहिं कमांडो थी वेंदो आहे, हू बि चए पियो त हीउ मक़सदु ई आहे त वॾो खून ख़राबु हो आहे, सिर्फ़ु लाश ई लाश नज़र पिया। वाक़ई पुरअमन सियासी जेका जदोजहद आहे उहो त हक़ु आहे, पर ईअं अगरि अहिड़ी का सिचुएशन थिए थी लाज़मी असां ईअं नथा चई सघूं त इन में को हिकिड़ो माण्हू ज़िम्मेवारु हूंदो, ख़ुदा न ख़्वास्ता कुझु थिए थो त पोइ त ॻाल्हियूं अॻिते वञनि थियूं न। सही बिल्कुलु पाकिस्तानी सियासत में हमेशह असांखे तशदुद नज़र आयो आहे, माज़ी में बि तशदुद नज़र आयो आहे ऐं हिते का बि शइ मुमकिन थी सघे थी। तव्हां ॾिसो हिते जेके मज़हबी जलसा जुलूस थियनि था उन में केॾो जेको आहे सो इहो पुलिस या यानी हज़ारे तइदाद में सिक्योरिटी हूंदी आहे। सही मतिलबु हिकिड़ो ख़ौफ़ जो आलम त आहे ऐं ज़ाहिर आहे कॾहिं बि हिते अञा ताईं सिचुएशन का नॉर्मल न आहे। अञा बि एजेंसियूं बि चवनि पियूं ऐं सिक्योरिटी इदारा बि चवनि था त भई अञा हालतूं सही न आहिनि। हाणे जेकॾहिं असांखे पहिरियों त जेको इहो बयानु आयो राणा सनावला जो मां त ईअं सम्झो त शायदि राणा सनावला जो आहे हुनखे कुचलण लाइ या हुन ते हुनखे मारामारी करण जे लाइ इन क़िस्म जी हिकिड़ी शइ चए थो त जीअं माण्हुनि खे आवाम खे ख़बर पए त भई मुसल जथा हुया इन करे असां जेको आहे हीउ कमु कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त ॿिए तरह इमरान खान जो असां पुरअमन आहियूं ऐं असां रेड ज़ोन में न वेंदासीं, पुरअमन अंदाज़ सां हिकिड़ो पैगाम छॾे वापसि ईंदासीं। माना हिकिड़े ॿिन्ही में हिकिड़ो वॾो तज़ाद थो नज़र अचे। हुकूमती बयानु अलॻि पंहिंजे हिसाब सां आहे, हिननि जो अलॻि आहे, पर इहे हालतूं कॾहिं बि ख़राबु थी सघनि। जॾहिं हेॾो जो मजमो हुजे उन में किथे बि कुझु नंढो वाक़ियो बि थियो त उनजी रिएक्शन तव्हांखे ख़बर पूरे मुल्क थिए थो। त इहे पंहिंजी जाइ ते सही ॻाल्हियूं आहिनि ऐं मां सम्झां थो त सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर हुअणु खपनि ऐं उहे तमामु ज़रूरी आहिनि। इन में इमरान ख़ान खे पंहिंजो जेको आहे सो इहो किरदार अदा करिणो पवंदो, गवर्नमेंट खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। पर जेको फॾो थिए थो या को झगड़ो थिए थो मां सम्झां थो त इमरान ख़ान लाइ फ़ाइदेमंद सियासी तौर ते फ़ाइदेमंद इन करे हूंदो त उनखे थोरी हमदर्दी मिलंदियूं माण्हुनि जूं। इहो असांजी माज़ी सियासत में थींदियूं इहे शयूं थींदियूं रहियूं आहिनि, पहिरियों थींदियूं रहियूं आहिनि त जिथे बि हिनखे रिएक्शन थियो आहे त उनजी मोट में उनखे जेको आहे सो उनखे वॾी अहमियत मिली आहे। इहा पंहिंजी जाइ ते मुमकिन आहे त इहो रिएक्शन थी सघे थो, पर उन जे बावजूदि मां सम्झां थो त शायदि इमरान ख़ान खे जेका माज़ी में सपोर्ट मिली आहे उहा हाणे सपोर्ट न आहे। उन सपोर्ट न हुअण जे करे इहो वॾो क़दम नथो खणी सघे। इन वॾी इन लेवल ते इमरान ख़ान या तरीक़े सां नथी वञी सघे छो हुन वटि गुंजाइश कान्हे। छो त इन क़िस्म जी ज़रा सां बि कोई थियो त पंहिंजे मथां वॾा मुक़दमा थींदा, इहो रहियो कयो जेको मामिलो आहे उहो बि ख़तमु थी वेंदो ऐं इन में सियासी तौर ते जेको आहे वॾो नुक़सानु पहुची। अच्छा नहमत लाज़मी आहे ख़ान साहिबु इहो सम्झे पियो या सम्झंदो हूंदो या हुनखे पक हूंदी या थी सघे थो इंफॉर्मेशन बि हुजे तू इलेक्शन खटे पियो। मिसाल ईंदड़ इलेक्शन में जेको वेव आहे उहा ख़ान साहिब जी फेवर में आहे। जीअं हींअर ख़ान साहिबु कोई 6-7 सीटुनि ते बीठो त कामयाबी हुन हासिलु कई ऐं लाज़मी हुकूमत खे जेके हुकूमती इतिहाद आहे हुनखे इहो चैलेंज आहे त जीअं पेट्रोल जूं क़ीमतूं वधायूं वियूं, ॿिया जेके सॼा मामला थिया त हुननि जी लॻे थो पॉपुलरिटी हुनखे शक़ाइर घटि आहे। हाणे लाज़मी शइ अटके पई त इलेक्शन जे लाइ ख़ान साहिबु चवंदो जल्दी कयो ऐं उहो चवंदा न थोरो डिले कयो। को टियों माण्हू जेको अॻे में माज़ी में का जेके वॾड़ा ठाह कराईंदा हुआ, ॿिन्ही जे मथे ते हथु रखंदा हुआ, ॿिन्ही खे सम्झाईंदा, चांहि बि पीआरींदा, कचहरी बि कंदा, ॾुख सूर बि ॿुधंदा, उहे चवंदा भाई असांजो कमु न अथव पाण ॼाणो। हीअ हालत वधीक ख़तरनाक न आहे। हू उसूली तौर ते मां एज़ अ पाकिस्तानी मूंखे जमहूरियत में यकीन रखण वारो माण्हू मूंखे इहा ॻाल्हि न आहे। लाज़मी पॉलिटिकल जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजा मामला पाण सिधा कनि, तमामु बहितरीनु इहा ॻाल्हि आहे। पर असां जहिड़नि मामलनि में हीअ जॾहिं ॾुंडनि में हथु पवनि था त छॾाइण वारे जी त ज़रूरत पए थी न साहिबु। पर क़तई तौरु बिल्कुलु बि न। उहा जेका टीं धुर
जंहिं हींअर लातलकी जो इज़हार कयो आहे उन जे लाइ कंहिं बि तरह कंहिं बि फोरम ते डिमांड न करणु घुरिजे, ॻाल्हाइणु न घुरिजे त न भई तव्हां तरियाकड़ी करायो। हीअ पाकिस्तान जे सियासतदाननि जी बदकिस्मती आहे। हीअ हिन सॼी सूरताल जा ज़िम्मेवार जेकॾहिं जर्नेल को सम्झे थो न भई जज बि आहिनि, जर्नेल बि आहिनि, सभ खां वॾा ज़िम्मेवार पॉलिटिशियंस पाण आहिनि जेकी हिक ॿिए जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदा आहिनि, हिक ॿिए जूं टंगूं छिकींदा आहिनि, एहसाब जे नाले में इंतकाम वठंदा आहिनि, हिक ॿिए खे माराईंदा आहिनि ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ पाण कोर्टुनि में वेंदा आहिनि, ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ पाण गेट नंबर 4 ते वञी दाई थींदा आहिनि, उन्हनि खे सरेआम अपीलूं कंदा आहिनि। इहो पाण ॾिसी चुका आहियूं त भई हाणे तव्हां मुदाख़लत कयो। इहा बदकिस्मती आहे मुल्क जी ऐं मुल्क जे आवाम जी। पाड़ेसरी मुल्क आहे भारत, उहो पंहिंजो 1 अरब 30 करोड़ आबादीअ ते मुश्तमिल मुल्क आहे, पर साॻी पाण 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान ठहियो, 15 अगस्त 1947 ते इंडिया वजूद में आयो। हिकिड़ो भेरो मार्शल लॉ न लॻी, तसवर नथो करे सघिजे। नतीजे तौरु उते पॉलिटिकल एॾे वॾे मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे ऐं इकोनॉमिकल स्टेबिलिटी आहे। भारत तमामु तेज़ीअ सां तरक़ी करे पियो। पाण ॾिसूं पिया त कंहिं तरह इहो नथो चई सघिजे टीं धुर इहा हुजे या इवन कोर्ट हुजे, कोर्ट खे बि जेको आहे उहो तरियाकड़ीअ जो नथो ॾेई सघिजे। पार्लियामेंट पॉलिटिशियंस पाण पंहिंजे दायरे अख़्तियार में जुरिसडिक्शन में रही ऐं मसइला हल कनि त वधीक बहितर आहे। त तव्हां चयो त जेको इलेक्शन ते ॻाल्हायो या पंहिंजो उन खां अॻु में जेको कशीदगी छिकता वेड़, मूं जेको ऑब्ज़र्व कयो आहे मुस्तफ़ा साईं हिननि कुझु ॾींहंनि दौरान, त इमरान ख़ान कॾहिं बि विढ़णु न चाहींदो। मां इमरान जो सपोर्टर न आहियां, बिल्कुलु बि न, कतई बि न, कंहिं महाज़ ते न। हींअर मौजूदा सूरताल में इमरान ख़ान विढ़णु न चाहींदो, इमरान ख़ान जे सिफ़ुनि मां को फायर न थींदो, पर ईअं स्मेल अचे थी राणा सनाला जे बयाननि मां, मरियम औरंगज़ेब जे बयाननि मां, मजमूई हुकूमती दौर जे बयाननि मां, त भई काश जहिड़ो थी पए, ख़ुदा न करे मुंहिंजी थी सघे थो परसेप्शन ग़लति हुजे, पर हुकूमत चाहे थी त को न को भले जहिड़ो थी पए ऐं पोइ हिनखे असां ॻिचीअ खां पकिड़े ऐं को हिन जो इलाजु करे वठूं, उहो बि चवंदा रहिया आहिनि। ॿी जेका आम ॻाल्हि तव्हां कई त भई इलेक्शन थिए थी, भॼनि छो था? हीअ पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, हिन खां वधीक सीनियर आहिनि, पीपल्स पार्टीअ जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। चीफ जस्टिस हुननि जी तारीफ़ कंदो रहियो आहे एज़ अ पॉलिटिकल पार्टी। मुस्लिम लीग नोन वॾी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी रही आहे, उनजो 3 भेरा वज़ीर आज़म रहियो आहे, पीपल्स पार्टीअ जा 4 भेरा वज़ीर आज़म रहिया आहिनि। हीअ आख़िर भॼनि छो था इलेक्शन खां? हींअर बहानो कयो आहे मुस्तफ़ा, मिसाल तौरु कराचीअ में या हैदराबाद में लोकल बॉडीज़ जो इलेक्शन रहियल आहिनि त भई बोर्ड आहे, इन जे करे नथा कराए सघूं। भई बोर्ड हैदराबाद जे डिस्ट्रिक्ट में हाणे त अलाह साईं ख़ैर करे आहे सही मसइलो, पर अहिड़ो न आहे। माना हाणे बरसाती बोर्ड जी आफ़त करे भॼनि पिया। असल हक़ीक़त इहा आहे त हिननि जेके आवाम सां वाइदा कया हुआ उन्हनि ते पूरा न लथा आहिनि। नतीजे तौरु माण्हुनि इहो सम्झणु शुरू कयो आहे त भई हिननि खां त इमरान ख़ान वधीक बहितर हो, हिननि त कुझु बि कोन कयो, हिननि त रहंदो हिननि 6 महीननि में भींग करे छॾी असांजी। हीअ जेके इलेक्शन थियूं, जेके नंढी चूंड थी, पहिरीं पंजाब जे 20 तकनि ते थी MP जे, उन्हनि में 15-16 सीटूं खटी आयो इमरान ख़ान। हींअर जेको पंहिंजो 9 तकनि ते इलेक्शन थी, उन मां 6 तक जेको आहे इमरान ख़ान खटी आयो। माना इहा वॾी अचीवमेंट आहे। त पंहिंजो कराची में हिनखे वॾी सपोर्ट आहे, KPK में वॾी सपोर्ट आहे, गिलगित बिल्तिस्तान में, आज़ाद कश्मीर में, पंजाब में ऐं बलूचिस्तान ऐं सिंध त हूअं ई एडा क़िस्म ते हलाए वेंदा आहिनि। कराची बि सिंध जो हिसो आहे, पर जेको ॿिया एरियाज़ आहिनि सिंध जा, उतां पीपल्स पार्टी सम्झे थी मैनेज करे। त मजमूई तौर ते साफ़ नज़र अचे थो त इमरान ख़ान ग़लति फ़ैसिला करण जे बावजूदि जहिड़े नमूने एक्टिव रहियो आहे ऐं जहिड़े नमूने हुन मास मोबिलाइज़ेशन कई आहे, तहरुक में रहियो आहे, जलसा कंदो रहियो आहे, त उन मां बिल्कुलु हिननि खे स्मेल अचे थी। ही सम्झी सघनि था, ही अंडरस्टैंड कनि था त भई जेकॾहिं हाणे आम चूंडूं थियूं त ही काफ़ी वॾे जेको बि सम्झनि अहमद ॻाल्हि इहा आहे त जेको बि सम्झनि इलेक्शन ते पंहिंजे टाइम ते कराइणी आहे न उन्हनि खे। मिसाल तव्हां भले इमरान ख़ान साहिबु केतिरो बि तव्हां ते प्रेशर करे, तव्हां उन प्रेशर खे भले सस्टेन करे वञो, पर जेका ड्यू डेट आहे लाज़मी आहे उन खां अॻिते वधण जो त को आइनी रस्तो आहे ई कोन न। तव्हांखे उन ते इलेक्शन कराइणी आहे। सो मुस्तफ़ा हाणे ॾिसो न, इहो तव्हां जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदा ईअं न हूंदो आहे। जॾहिं पंहिंजो मैंडेट जी जो तक़दस पायमाल कयो वञे, ऐं हाणे तव्हां बर्तानिया में ॾिठो जेका ख़ातून वज़ीर आज़म हुई, सिर्फ़ु 45 ॾींहं वज़ीर आज़म रही, सिर्फ़ु 45 डेज़ उहा माई वज़ीर आज़म रही ऐं चयईं त मूंखे पॉज़िटिव साइंस नज़र न आयो, महांगाईअ में लाथ ऐं पंहिंजो मईशत जे बहितरीअ जी का पॉज़िटिव साइन नज़र न आई, इन करे मां वञा थी, घर थी वञा। ऐं हाणे हुते नओं वज़ीर आज़म अची वियो अचे पियो। त 45 ॾींहंनि में बर्तानिया जहिड़े मुल्क में 45 ॾींहंनि में को वज़ीर आज़म कुर्सी छॾे सघे थो, त हीअ का ॻाल्हि कोन्हे। साख न रहंदी आहे, जॾहिं आवाम जो एतमाद न रहंदो आहे। मूं इहो चयो पिए त लाज़मी आहे तव्हांजो जेको मुद्दो आहे हुकूमत जो, जेको ख़ान साहिबु 3.5 साल 4 साल कढी वियो, पोयां तव्हां वटि साल सवा साल बचियलु आहे, उहो मुद्दो जॾहिं पूरो थींदो त उनखां पोइ त तव्हां वटि इलेक्शन में
वञण खां सवाइ त का ॿी सूरत हाल आहे ई कोन न, ॿियो त को ऑप्शन ई कोन्हे तव्हां वटि। लाज़मी मुदो पूरो थियो तव्हांखे इलेक्शन कराइणी पवंदी, जेको आइन चए थो, ॿियो रस्तो कोन्हे। चाहे तव्हां 100 ॻाल्हियूं उन में हुकूमती इताद कढी अचे पंहिंजो भाई साहब, ॿियो को आहे छा रस्तो? लाज़मी तव्हांजो मुदो जॾहिं पूरो थींदो हीअ जेको माण्हू लाइ कोन था वठनि, हे पंहिंजे इक़्तिदार अना जी ख़ातिर जंग में काहे पिया सभई, इतादी बि हे बि। ॻाल्हि इहा आहे त माण्हू लाइ कोन छा था कयो, असांखे इहो सोचणु खपे न त भई भला जेकर इहा इन में इहो मुतालबो ॿियो बि करे हा। मिसाल जी ॻाल्हि ते इमरान ख़ान त भई महांगाई ख़तमु कयो, माण्हुनि खे फैसिलिटेट कयो ऐं बेरोज़गारी ख़तमु कयो, फलाणे इन इहे मुतालबा शामिल हुजनि न इन इन लॉन्ग मार्च में। ॻाल्हि आहे ख़ाली डेट वठण जे लाइ लॉन्ग मार्च तव्हां कई आहे, सभु माण्हू तव्हां पोइ इहा सही ॻाल्हि आहे। हे जेको मौजूदु माहौल ॿियो ठहियो आहे सॼो इमरान ख़ान जे फ़ाइदे में वियो आहे, हिन जो नेगेटिव किरदारु रहियो आहे, कुझु करे कोन सघिया आहिनि। ठीकु आहे न, ॻाल्हि इहा आहे त असल में जन खां तव्हांखे कमु वठणो, उहे इदारा ई तबाह थी विया आहिनि। वज़ीर आज़म त डायरेक्ट कमु कोन वठंदो, इदारा कमु कंदा आहिनि न। इदारनि में करप्शन अची विया, इदारनि में जेको आहे सो इहो नसल परस्ती ऐं इन क़िस्म शयूं अची वियूं, माने इन करे इदारा मफ़लूज थी चुका आहिनि। हाणे इन करे तव्हांखे कुझु जेको आहे सो डिलीवर कोन थो थिए ऐं माण्हू पंहिंजी यादि तबाह रहिया पिया आहिनि। हे पंहिंजे हिसाब सां पंहिंजूं ॻाल्हियूं पिया कनि। असां बरतानिया सां या अमेरिका सां या यूरोपियन कंट्री सां पाणी कीअं था करे सघूं, जो नेचर ई मुख़्तलिफ़ आहे। उते हिकिड़े ख़त ते हिकिड़ी रियासत अलॻि थी वञे, ॿिए ख़त ते गॾु थी वञे। हिते तव्हां ईअं त कयो पर ख़त ते गॾु थियो, अलॻि थियो, ख़बर पए तव्हांखे। वॾो फ़र्क़ु आहे नेचर वाइज़ असांजे हुननि जे सोच में, असांजी सोच में। हिते त वॾे मामला ॾाढा गड़बड़ आहिनि ऐं हिते ख़ाली इहो जहिड़ो इक़्तिदार ॿियो कुझु कोन्हे। मां सां इन ते बड़ी अफ़सोस जी ॻाल्हि थिए थी त भई तव्हां अॻियां बि आज़मायल, हे बि आज़मायल, माना जेको इक़्तिदार मिलियो हुओ हिनखे कुझु ॾींहं जेको रस्तो रहियो इमरान ख़ान, त हिते उहो सिर्फ़ु ज़ाती बुनियाद ते ज़रदारी ते तनक़ीद कंदो रहियो, बिलाल भुटे ते तनक़ीद कंदो रहियो। हुन पीपल्स पार्टी जी मुखालफ़त कान कई हिते सिंध में। पीपल्स पार्टी उहे क़वतूं जेके पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हुया हिते माण्हू, उहे तनज़ीमूं, उन्हनि खे न सपोर्ट कोन कयो हुन ज़माने में। त इहे जेको सॼो एडाकिज़म ते कमु हलंदो रहियो आहे, त हाणे हे हिते बीठा आहिनि पंहिंजी ज़ाती अना परस्ती वारी जंग में अची विया आहिनि। माण्हुनि जो मुल्क तबाह पियो थिए, माण्हू तबाह थी विया आहिनि। एॾे तवजो ॾियणु खपे। मां सम्झां थो त असांखे तनक़ीद करणु खपे इमरान ते बि ऐं इतादियुनि सभिनी ते। असां न्यूट्रल आहियूं, सही, असां माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं। असां माण्हुनि जी ॻाल्हि कंदासीं त तव्हां हिन ते छा कयो आहे ऐं मुल्क तबाह पियो थिए, होॾे तव्हां तव्हांखे कोन था ख़ाली तव्हां जेके तव्हांजी ॻाल्हि जो जेको हिसो त सिंध में PTI या पीपल्स पार्टी जे अगेंस्ट इमरान ख़ान पंहिंजी पार्टी खे एक्टिव न कयो या जेके उनजे इताद में गॾु आई। ज़रदारी साहब ऐं पीर साहब पगार जी मुलाक़ात जा इतलाब साम्हूं अचनि पिया, ॻाल्हियूं थियनि पियूं। हिनखे तव्हां हीअ छा ईंदड़ इलेक्शन जी तयारी ॾिसो पिया? साईं बिल्कुलु 100% इहो ई आहे। हिते ॾिसो न, हिते पीपल्स पार्टी त सम्झी वई आहे, जेॾो अरसो इक़्तिदार में रही आहे, हुन वोट कीअं हासिलु कजनि उनखे तरीक़ा हथ अची विया आहिनि। भली तव्हां कुझु डिलीवर कयो न कयो, माण्हू तव्हांखे गारियूं ॾियनि, भली तव्हां पाणी 2 महीना अचा त पाणी न कढी सघिया हो, त इहे जेके सभु तव्हां 2010 वारे सैलाब जा तव्हांखे तजुर्बा हुया त भई माण्हू जो पाण चए थो वज़ीर आला त भई जेके कुदरती लंघ आहिनि उहे जेके आहिनि सो उहे ख़तमु थी विया। भई उहो लंघ केरु जेको आहे जारी कंदो, किथां पाणी तव्हां कढंदो? तव्हांखे तव्हांखे सॼी जाइ ख़बर आहे, तव्हांजे अंडर में हर शयूं सभु आहिनि। तव्हां वटि इरीगेशन डिपार्टमेंट जेके गड़बड़ कई आहे हिनमहिल ताईं, जेको कुझु थियो आहे, माण्हू मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाइनि था तव्हांजे मथां, पर उनजे बावजूदि पुलिस पार्टी खे परवाह कान्हे। पुलिस पार्टी खे ख़बर आहे त भई छो सिंध जा सरदार वॾेरा ऐं सभु हुन पंहिंजे हथ में रखिया आहिनि हुन, ऐं वधि में वधि उन ते तनक़ीद कंदा आहिनि क़ौम परस्त या तरक़ी पसंदि। उन जी तनक़ीद जेका आहे किताबी हद ताईं आहे, अख़बारनि जे हद ताईं आहे, मीडिया जे हद ताईं आहे। प्रैक्टिकल तौर ते किथे को नज़र कोन थो अचे। त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी खे इहा यकीन आहे त अॻियो इक़्तिदार हिन वटि ईंदो, ईंदा, ही पाण में सभु मिली करे तय करे छॾींदा। ठीकु आहे नामा साहब। हा, त तव्हां चयो त भई ईंदड़ इलेक्शन जी तयारी थिए पई, त किथे किथे ज़ाहिरी ॻाल्हि इतादी हुकूमत में सोचियो थो वञे त भई कजे ईअं, पर हाणे हीअ आहिनि अलाह साईं पनाह ॾे, वरी सोचींदा हूंदा त का ॿी आफ़त अचे त जीअं किरोना आयो, हुन मां कुझु टाइम कढी विया, वरी हीअ इतादी हुकूमत न, ॿिया जेके हमरा आहिनि सिंध में जेके वेठा आहिनि, वरी ॿोॾि अची वई, उहा बि माना हिन लाइ असां लाइ आवाम लाइ आफ़त ऐं वक़्त जे हुकमराननि लाइ रहमत। त भई हाणे ॿोॾि आहे, हाणे इहो टाइम गुज़रे, हाणे अञा अलाह ख़बर कोन्हे केतिरो टाइम लॻंदो। त ख़ुदि अञा हींअर बि ॻाल्हि ॿोल हले पई, इतादी हुकूमत जेका आहे उन दरमियान त भई छो न इलेक्शन कराइजे। पीपल्स पार्टी या ॿियूं के धुरियूं त भई ईअं भॼिजे, आख़िर छो ऐं केसि ताईं भॼिबो? जीअं तव्हां सवाल कयो त भई नेट त जून जुलाई ऐं अगस्त में मुदो पूरो थींदो, पोइ त भला ऐं उन खां अॻु में 3 महीना अॻु में मुस्तफ़ा तयारी थी वेंदी। त हींअर जेको आहे इमरान ख़ान ऐं मुमकिन आहे त भई फौरी तौर ते वापसि मोटी अचे, ऐं मूंखे नथो लॻे त हुकूमत हिन जे प्रेशर में अची तारीख़ ॾींदी
तारीख़ ॾींदी त भई हुन में उहो शिकस्त सम्झनि था। हालांकि ईअं न पॉलिटिकल पार्टीज़ जेको असां चवंदा न पाण में भई भला मञे वठनि इहो मुतालबो छा थी पवंदो, पर हू न मञींदा। ऐं मुमकिन आहे त इमरान ख़ान 2 ॾींहं वेही या हिकिड़ो ॾींहुं वेही वरी पंहिंजो ॿियो को अनाउंस करे भई सॼे मुल्क में एतिरी मुज़ाहिरनि जी कॉल ॾिए। ऐं मुमकिन आहे मुस्तफ़ा साईं त हीउ डिघो जीअं लास्ट टाइम हिन पंहिंजो नवाज़ शरीफ़ जे गवर्नमेंट में डिघे मुद्दे लाइ धरणो हुयो, ईअं वेही रहे पोइ भले ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब करे। इमरान ख़ान चाहींदो त या त इलेक्शन जी तारीख़ मिले या इन मूवमेंट खे ही कंटिन्यू करे कंहिं तरह कुझु टाइम इस्लामाबाद में वेही रहे, ठीकु आहे, ऐं उनखां पोइ वरी जलसनि जो ऐलान करे त तेसिताईं उहो फिनोमिना ऐं तेसिताईं चीफ साहब बि चेंज थी वेंदो ऐं नई हिकिड़ी सिचुएशन ठहंदी। त ही इमरान ख़ान चाहे थो त या त इलेक्शन थिए, जल्दी तारीख़ मिले, न त हिनखे एतिरो तवालत इन तहरीक खे एतिरो तवील करणु चाहे थो हू कंहिं बि तरीक़े सां त जीअं ईंदड़ इलेक्शन जी मौसम अचे त उन में वरी बि ही हावी रहे। ऐं मूंखे नज़र अचे थो त हीउ माण्हू काफ़ी हद ते पॉलिटिकली कामयाबु थिए पियो ऐं इत्तेहादी जेके आहिनि उन्हनि जी इहा इन्हनि में शिकस्त आहे त हू फ्रेश मैंडेट आणण लाइ तयारु न आहिनि, फौरी तौरु इलेक्शन करण लाइ तयारु न आहिनि, उन लाइ बरसाती बोझ जा बहाना पिया कनि। हालांकि हू पंहिंजी क्रेडिबिलिटी विञाए चुका आहिनि उन्हनि पब्लिक सां, माण्हुनि सां जेके वाइदा कया इमरान ख़ान जी हुकूमत लेटाइण लाइ किराइण लाइ, उन्हनि मां हिकिड़ो बि उन्हनि पूरो न कयो आहे। अञा बि इदारनि जी नेब खे उन्हनि सोड़ो करे छॾियो, FI खे सोड़ो करे छॾियो, मनपसंदि कानून साज़ी थिए पई। त इहा इन्हनि जी पॉलिटिकल पार्टीज़ जी शिकस्त आहे। इमरान ख़ान काफ़ी उन्हनि ते हावी आहे ऐं ईंदड़ जेको सीनियर ठहंदो चीफ साहब जे चेंज थियण खां पोइ उहो मुमकिन आहे अञा वधीक इमरान ख़ान जे फेवर में वञे ऐं इमरान ख़ान इन जा नतीजा आउं सम्झां थो त बहितरी हासिलु कंदो, सवाइ इन जे त को झेड़ो न थिए, को क्लेश न थिए ऐं अलाह से पनाह ॾे का रतो छाण न थिए, उहा इन जे अगेंस्ट हली वेंदी। बाक़ी न त पॉलिटिकली हावी थी वियो आहे, इन्हनि ते इलाही हावी थी वियो आहे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो नुक़सानु कनि पियूं। ठीकु आहे, इहा उनजी राय BAP नहमत साहब जी। पर लाज़मी आहे पाण जे लाइ सभिनी खां अहम शइ उहा इहा ई आहे त ख़ान साहब जी जेका तहरीक केतिरी पुरअमन रहे थी या उनखे रहणु ॾिनो वञे थो, ॿई जो गॾियल सुवाल आहिनि, शयूं आहिनि ऐं उहा जेका सूरत हाल आहे उनजो अंदाज़ो तव्हां हाणे ई लॻाए सघो था। ख़ासि तौर ते भले इल्ज़ामनि जी हद ताईं सही ॻाल्हि छो न हुजे, पर बहरहाल राणा सनावला साहब जी जेका मौजूदगी आहे एज़ ए होम मिनिस्टर, उहो एहतजाजनि खे को पुरअमन तरीक़े सां डील करण वारी असांखे नज़र न आहे। ख़ासि तौर ते हाणे बि असां ॾिठो जेको 25 मई ते किथे हुनजो हुयो लॉन्ग मार्च PTI जो। सो पंहिंजो खुर्शीद साहब, राणा सनावला साहब जो जेको मूड आहे, जीअं हू गुफ़्तगू कनि था, जहिड़े तरीक़े सां हू ॻाल्हाइनि था, त मुंहिंजो ख़्यालु न आहे त हीउ ख़ुदि पंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो पैदा करे सघंदा अगरि हिननि अहिड़े क़िस्म जी डील करण जी कोशिशि कई। ॾिसो, लठबाज़ी शेलिंग त ठीकु आहे, उहो दर मुज़ाहिरे में थींदी आहे, अलाह न करे को जानी नुक़सानु आहे, वॾो जानी नुक़सानु हुजे। ॾिसो, सनावला एडवांस में चयो न, सभु खां पहिरियों हुन चयो त भई असांखे ख़बर पई आहे त अहिड़े जथा मौजूदु आहिनि, ठीकु आहे, ऐं इहे शयूं जेके आहिनि सो इहे ऑन द रिकॉर्ड आणे छॾियूं उन्हनि। हाणे कुझु बि थियो, भली विच जो माण्हू करे वञे कुझु, ऐं जेकर इहो मामिलो थिए थो यकीनन त असरु अधो इहे थींदो इमरान ख़ान जी पार्टी, ठीकु आहे न। पर मूंखे त उहो लॻे थो हाणे जेके हीअ आहे न, हाणे ॾिसो पीपल्स पार्टी थी लिखे नून में, जेको ग़लति कमु थिए थो को, हुन में जेके नून वारा हिन में लिखनि, इताद हिक में लिखनि था, को बि सुठे कम लाइ सभु ताड़ी वॼाइनि था, पर जिते का अहिड़ी नेगेटिव ॻाल्हि अचे थी त हिक ॿिए लिखनि था, को इहे मञण लाइ तयारु कोन्हे। त अॻिते का इलेक्शन ईंदी उन में हर को पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कंदो। पीपल्स पार्टी खे अलॻि इलेक्शन विढ़णी पवंदी और इतिहादी गॾु विढ़ी कोन था सघनि इलेक्शन, सही सी ॻाल्हि आहे। नून लीग पंहिंजा यानी मामला ठीकु बि करे, पीपल्स पार्टी पंहिंजा ठीकु बि करे, ॿियूं पार्टियूं पंहिंजी ठीकु थियूं कनि, हर को पंहिंजे हिसाब सां हले पियो। पर अॻी जेका तब्दीली ईंदी मां ईंदी नवाज़ शरीफ़ जे थ्रू, हीअ जेको सॼो एडागिज़म ते कमु हले पियो, हे हिन खे रोकींदा, यकीनन हिन जो मुताबिक़ इहो पूरो कोन थींदो कॾहिं ठीकु इलेक्शन वारो। सही सिधी ॻाल्हि आहे त उहो गवर्नमेंट पंहिंजो टारगेट थी वञे। टारगेट इहो आहे त उन जेका डेट अनाउंस करे छॾी आहे जंहिं ते इलेक्शन थी, उहा उन में नवाज़ शरीफ़ लैंड कंदो, उन जी क़यादत उहो करे, उन तरीक़े सां जेको आहे मुस्लिम लीग कहिड़ो नवाज़ शरीफ़ कहिड़ो नेरेटिव खणी ईंदो, मिसाल वोट को इज़तदो तव्हां हिन नेरेटिव खे, हो जेको नेरेटिव तव्हां खणी ईंदी PMLN, ख़बर न आहे उहो छा खणी हलंदी या पीपल्स पार्टी कहिड़ो नेरेटिव खणी इलेक्शन में वेंदी? न, देखो हुन वटि गुंजाइश आहे, जॾहिं को ॿाहिरों को लीडर लीड कंदो आहे, जलावतन भली ख़ुदि साख़्त जलावतनी हुजे, पर जॾहिं लैंड कंदो आहे त उन लाइ माहौल ठाहियो वेंदो आहे। तव्हां ॾिसजो अॻिते ॾींहुं माहौल ठहंदो। अॻी इलेक्शन में जेको आहे सो नवाज़ शरीफ़ ऐं इमरान आमो साम्हूं हूंदा। ठीकु आहे, नहमत साहब फाइनल कमेंट। हा, मुस्तफ़ा तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई त भई कहिड़ो नेरेटिव खणी ईंदो
ऐं कहिड़े बुनियाद ते इलेक्शन विढ़ंदो जेको माण्हू 1.5-2 सालनि खां वियो आहे वीचारो इलाजु कराइण अञा ताईं। हाणे इतादी हुकूमत अचण खां पोइ हुनजी तबियत सही थी वई आहे पर अञा ताईं वापसि नथो अचे। इहो माण्हू कहिड़ो नैरेटिव खणी ईंदो? हिकिड़ी ॻाल्हि इहा, पीपल्स पार्टी छा खणी ईंदी, मुल्क में छा खणी ईंदी? सिंध में त हुननि वटि खपाइण लाइ घणो कुझु आहे, वोट वठण लाइ घणो कुझु आहे, पर मुल्क में छा खणी ईंदी जो अहिड़ी सिचुएशन में अची वञे त भई मथे हुकूमत ठाहे सघे। ॿी ॻाल्हि इहा त मुस्तफ़ा साईं थोरो सफ़ा सवली ॻाल्हि कजे, हिकिड़ो माण्हू जंहिंखे इक़्तिदार मां कढियो वियो नालो अथसि इमरान ख़ान, उहो हिननि जे सभिनी दिमाग़नि ते सवार आहे। माना मरियम नवाज़ उन खां ॿाहिरि नथी ॻाल्हाए, बिलावल उन खां ॿाहिरि नथो ॻाल्हाए, नवाज़ शरीफ़ उन खां ॿाहिरि नथो ॻाल्हाए, फज़ल रहमान हर वक़्तु उन ते थो ॻाल्हाए, आसिफ ज़रदारी कॾहिं कॾहिं उन ते थो ॻाल्हाए, शहबाज शरीफ़ रोज़ उन ते थो ॻाल्हाए। हिकिड़ो माण्हू इक़्तिदार मां निकिरण खां पोइ बि उन्हनि ते सवार आहे, त इन मां सम्झी सघो था त केरु हावी आहे ऐं केरु हेठि आहे। आख़िरी ॻाल्हि जेका मुस्तफ़ा मां कंदसि उहा इहा, प्लीज़ थोरो मूंखे हिकिड़ो मिंट रुको ॻाल्हाइण ॾिनो वञे। कराची में कल्ह हिकिड़ो वाक़ियो थियो, सिंध में जेका सिचुएशन आहे, कराची मच्छर कॉलोनी में जेको वाक़ियो थियो, हिकिड़े नौजवान इंजीनियर खे ठटे सां तालुक आहे, सीनियर सहाफ़ी आहे सईद जावेद, उनजो फर्ज़ंद, उहो सिंध यूनिवर्सिटी मां BS थियल हुई टेलीकम्युनिकेशन में, उनखे मच्छर कॉलोनी में ड्राइवर समेत जहिड़े नमूने तशदद करे क़तल कयो वियो। त कराची में इन क़िस्म जा वाक़िया वधनि पिया। हीअ सिंध में मुस्तफ़ा कंहिं ते कारे जो इल्ज़ाम हणी तव्हां क़तल करे छॾियो, ऐं अलाह से पनाह ॾे तोहिन मज़हब जो इल्ज़ाम हणी तव्हां क़तल करे छॾियो, हाणे चोरीअ जो, खुर जो ऐं ॿार अगवा जे कोशिश जो इल्ज़ाम। बिल्कुलु ठीकु नेमत, टाइम बिल्कुलु घटि आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, प्रोग्राम व्यूज़ लाइन में तव्हांखे असां अपडेट कंदा रहंदासीं। फ़िलहालु एतिरो ई।